ओम शांति। अॼु मिठे हाणे असां बापदादा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे फ़रिश्तो सम्झी बापदादा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। मां आत्मा निरोगी आहियां। मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो भॻवानु केरु हूंदो आहे। भॻवानु केरु हूंदो आहे? जंहिंजो ख़ुदि जो शरीर न हुजे उनखे छा चइबो? उनखे चइबो आहे भॻवानु, है न। जेको जनम मरण रहित हुजे, जेको जीअं भॻवान खे चईंदा आहिनि न कि तूं रूप बदिली करे अचु, त रूप बदिली करे ईंदो त हुनजो कुझु रूप त आहे न। भॻवान जो नाम बि आहे न। चलो ॿियो कुझु न, भॻवानु नाम त आहे, रूप बि अथसि, तॾहिं त चऊं था रूप बदिली करे अचु। धाम बि आहे हुनजो रहण जो स्थान, परम धाम। त भॻवानु अर्थात असां कंहिंखे बि भॻवानु न चई सघंदा आहियूं, है न। असां कंहिंखे बि ईअं ई अखियूं बूंदी करे इहो बि भॻवानु इहो बि भॻवानु न चई सघंदा आहियूं। अॼु तव्हांजो नाम त फलानो ॾाढनि जो हूंदो, लेकिन चए न तव्हांजो ई नाम खणी करे ॿिए खे कोई चए त तव्हां चईंदा न उहो मां थोरी आहियां, मां त मां आहियां न। त उहो ई असां भॻवानु रहंदो आहे मथे रहण वारो, हुनजो रूप निराकार, हू कॾहिं पंहिंजो शरीर वठंदो ई न आहे। उनजो नाम बि हिकु शिव ई आहे। ऐं उहो हिकु बारी हिन सृष्टि ते ईंदो आहे, ॿिए जे शरीर में अवतरित थींदो आहे, कॾहिं ख़ुदि जो शरीर बि न वठंदो आहे। ऐं असां उन भॻवान खे टिकर पितर तूं में मूं में चई करे एॾो उन जा रूप ठाहे करे भॻवान जो यथार्थ नाम रूप परिचय ई गुम करे छॾियो। भॻवान जा एॾा नाम एॾा रूप ठाहे करे उनजो असली नाम रूप छा आहे उहो ई माण्हू भुलिजी विया आहिनि। त बाबा असांखे चवनि था कि पहिरियों असांखे सम्झणो पवंदो कि भॻवानु केरु हूंदो आहे। भॻवानु उहो हूंदो आहे जंहिंजो रूप निराकार आहे, जेको परम धाम में रहंदो आहे, जेको सभी आत्माउनि जो पीउ आहे, जंहिंजो कॾहिं जो हिन सृष्टि ते कॾहिं असां वांगुरु हिन सृष्टि ते अची करे कॾहिं बि गर्भ में न ईंदो आहे। भॻवान बि हिकु आत्मा ई आहे, लेकिन उहा असां वांगुरु गर्भ में न ईंदी आहे, असां वांगुरु कॾहिं बि शरीर न वठंदी आहे। उनखे चइबो आहे भॻवानु, जेको जनम मरण जे चकर में न अचे, जंहिंखे ख़ुदि जो शरीर न हुजे, जंहिंखां वॾो कोई न हुजे। हाणे सोचो भॻवानु बि हिन सृष्टि ते अगरि शरीर धारे ठही करे पंहिंजो शरीर वठे त हुन खां वॾा त हुन जा माउ पीउ थी विया न। जे कृष्ण जो बि ॾेखारींदा आहिनि, राम जो बि ॾेखारींदा आहिनि, उन्हनि जा माउ पीउ, उन्हनि जा गुरू, उन्हनि जो शिक्षक। लेकिन भॻवानु पंहिंजो शरीर छो न वठंदो आहे, उनजो बि कारण आहे। असां त कंहिंखे बि चई सघंदा आहियूं भॻवानु आहे, लेकिन इहे त ग़लति आहे। इन्हनि ते त केस करणो खपे। अॼु कोई पंहिंजे नाम जे अॻियां प्राइम मिनिस्टर लॻाए त हुन ते केस कंदा न माण्हू। त जेका बि हिन दुनिया में पंहिंजे नाम जे अॻियां भॻवानु लिखी वेठा आहिनि,
या पाण खे भॻवानु सम्झी करे पुॼाइनि था, या भॻवान जो टाइटल ख़ुदि जे मथां रखी वेठा आहिनि, उन्हनि ते त हिन दुनिया वारनि खे केस करणो खपे। अगरि कंहिंजी सम्झ में अची वियो न वॾे अथॉरिटी वारे जे, त उहो त सभिनि जे मथां केस करे सघंदो न। माण्हू अॼुकल्ह सभु हिन गुरू संत सन्यासियुनि खां ड्रिजंदा आहिनि, किथे इहे असांखे श्राप न ॾेई छॾे इन करे चुप वेठा आहिनि। लेकिन असली में इहे कई माण्हू सम्झंदा बि आहिनि कि इहे त ग़लति आहे, भॻवानु त मथे रहंदो आहे, इहो कोई भॻवानु थोरी आहे। लेकिन उहो चई न पाईंदा आहिनि, वीचारा सोचंदा आहिनि किथे असांखे श्राप न ॾेई छॾे। कई माण्हुनि खे इहे सभु वणंदो न आहे, लेकिन डप सां ड्रिजी करे न इहे सभु कंदा रहंदा आहिनि। भॻत भई दान पुण्य आदि, चलो गुरू कयल आहे, उन्हनि जे अॻियां बि भई ठीकु आहे मथो टेक, न त किथे गुरू नाराज़ थी असांखे श्राप न ॾेई छॾे। लेकिन कॾहिं कोई अॼुकल्ह माण्हू ख़ुदि एॾो मुंझल आहे, सोचे थो केरु आहे भॻवानु, लेकिन डप जे कारण चलो ठीकु आहे कोई चईंदो इहे पूजायूं कराए, हिते दान कर, त कंदा रहंदा आहिनि। लेकिन कंहिंखे बि यथार्थ विश्वास नथो थिए कि इहे भॻवानु आहिनि, पर माण्हू डप सां करनि था, भॻवान सां त मिलनि नथा। इहे बि अगरि असां ते नाराज़ थी वञनि त असांजो छा थींदो, पर भॻवान त कॾहिं बि असां सां नाराज़ न थींदा आहिनि। इहे त माण्हू ड्रिजी करे, जीअं न घर में बि अगरि कंहिंसां ड्रिजी करे रहो त उहो ॿियो दॿाइण जी कोशिशि कंदो न। अॼुकल्ह तव्हां बि ईअं अगरि तव्हांखे सच नथो लॻे त ड्रिजण जी छा ज़रूरत आहे। जॾहिं असां चऊं था भॻवानु त मथे ई रहंदो आहे, त हेठि त आहे ई न, है न। त हेठि त चलो हुननि पंहिंजो पवित्र रही करे जीवन ॾिनो आहे भॻवान जी सेवा में, चलो उन्हनि द्वारा असांखे भॻवान जी शक्ति मिलंदी आहे। लेकिन भॻवान न आहिनि उहो पंहिंजे मथां इहे टाइटल न रखी सघंदा आहिनि, न ई असां उन्हनि खे भॻवानु चई सघंदा आहियूं। अगरि तव्हां कंहिं देहधारियुनि खे भॻवानु चईंदा आहियो न, त इहे तव्हांजे मथां बि पाप चढ़ंदो। चाहे तव्हां कृष्ण खे भॻवानु चईंदा त बि पाप चढ़ंदो, छो जी कृष्ण त देवता आहे। कृष्ण खे अहिड़ो ठाहिण वारो निराकार परमपिता परमात्मा भॻवानु अलॻि आहे ऐं कृष्ण अलॻि आहे। असां कृष्ण भले ई सर्वगुण संपन्न हुजे, 16 कला संपूर्ण हुजे, संपूर्ण निर्विकारी डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम हुजे, भले ई उनखे भॻवानु अहिड़ो ठातो अथई, हाणे पीउ रहंदो, पुटु रहंदो न। भले ई पुटु पीउ जे शिकल ते हुजे, भले ई पुट में सभु बाप पीउ जा गुण हुजनि, लेकिन पुटु त पुटु रहंदो न, पीउ रहंदो। अगरि पुटु पंहिंजे खे पीउ जे नाम ते पंहिंजो सभु कुझु कराए कि मां उहो आहियां, मुंहिंजो पीउ कुझु बि न आहे, त ग़लति चईंदासीं न। त हूअं ई बाबा असांखे चवनि था कि असां आत्मायूं अलॻि आहियूं, असांजो पीउ परमात्मा अलॻि आहे। चलो परमात्मा खे यादि करे कृष्ण एतिरो सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी ठहियो, विश्व जो मालिक ठहियो, पूरी विश्व में पवित्र आत्मा नंबर 1 रही, पर हिन जो मतिलबु उहो भॻवानु थोरी आहे। चाहे राम जी भी भगवान थोड़ी आहिनि, इहे त देहधारी देवता आहिनि। त असांखे जॾहिं सम्झ में अची वियो आहे त समझदार व्यक्ति, ताक़तवर व्यक्ति खे केस करणो खपे न इन्हनि माण्हुनि जे मथां। ये जेका भी गुरु संत सन्यासी ख़ुदि खे भगवान, कई माण्हू त पंहिंजे अॻियां नाम बि लिखवाईंदा आहिनि, भगवान फलानो, मतिलबु माण्हुनि खे शर्म बि न आहे। चवनि था असां एॾा गुरू आहियूं, लेकिन ख़ुदि जे नाम जे अॻियां भगवान जो टाइटल, जेके पूरी भगवान त पूरी दुनिया जो हूंदो आहे, कम से कम सम्झनि त सही असां पूरी दुनिया जो उद्धार करे सघूं था, एतिरो बि अहंकार में न अचिणो।
जॾहिं उहो पूरी दुनिया जो उद्धार करे सघनि तॾहिं कोई पंहिंजे नाम जे अॻियां भॻवानु लिखे त चलो ठीकु आहे। जॾहिं वो ख़ुदि जो ई उद्धार नथो करे सघे, अॼु गुरु ख़ुदि ई बीमार थिए थो, ख़ुदि ई गंगा सनानु करे थो, त ख़ुदि ई पाप करे थो, त ॿियनि जो उद्धार कीअं कंदो। चलो हुनखे पूरी विश्व मञंदी आहे छा जो उहो ख़ुदि जे नाम जे अॻियां भॻवानु रखी वेठा आहिनि। श्री श्री 108 जगत जो गुरु मतिलबु पूरी दुनिया जो गुरु। कोई पूरी दुनिया हुनखे मञंदी, कम से कम टाइटल त सम्झी करे रखो न। माण्हू तॾहिं त गीता में लिखियलु आहे न, गुरु संत साधुनि जो बि उद्धार परमात्मा कंदो आहे। छो जो इहे बि त इहे पाप त कंदा ई आहिनि। अॼु कोई गुरु केतिरो बि सुठो हुजे, केतिरो बि भॻवान खे यादि करे माण्हुनि जा दुख दूर करण वारो हुजे, लेकिन भॻवानु त भॻवानु आहे न। देहदारी गुरु कोई भॻवानु थोरी थी सघंदो। अॼु माउ पीउ केतिरो बि सुठो हुजे त बि ॿार खे बीमारी थींदी, दुख थींदो, त बि माउ पीउ त भॻवान खे यादि कंदो न। त असां ईअं कीअं चई सघंदा आहियूं कि माउ पीउ भॻवानु आहे, भॻवान जो रूप आहे? न, माउ पीउ भॻवानु या भॻवान जो रूप न आहे। हा, माउ पीउ खे एतिरी भॻवानु शक्ति ॾींदो आहे, सम्झ ॾींदो आहे कि उहो हुनजे ॿार जी संभाल करे, पर हिन जो मतिलबु माउ पीउ भॻवानु न थी वियो। छो जी कई बार असां माउ पीउ खे भॻवानु सम्झी वेंदा आहियूं, लेकिन माउ पीउ कुझु अहिड़ो कर्म कंदा आहिनि न त माण्हुनि जो भॻवान खां बि विश्वास उठिजी वेंदो आहे कि माण्हू त चईंदा आहिनि माउ पीउ त भॻवान जो रूप हूंदो आहे, मुंहिंजा माउ पीउ मूंसां हीअं कई, मुंहिंजो त भॻवान जे मथां ई विश्वास ख़तमु थी वियो। छो जी कलयुगी दुनिया में ईअं थिए थो त असां ॾाढो सावधानी सां के शिक्षा ॾियूं। भई अॼु त असां के ईअं बि न चई सघंदा आहियूं भई जो तव्हांजो माउ पीउ चए उहो करो। छो जी कई बार माउ पीउ बि असांखे पंहिंजे स्वार्थ जे कारण ग़लति राय ॾेई छॾंदा आहिनि। थींदो आहे, कलयुगी दुनिया आहे। अॼु जे ज़माने में ॾिसो, माउ पीउ पूरो कमाए नथो सघे त माउ जी बि ॾाढी इच्छायूं थींदियूं आहिनि, मां बि पढ़ां, मां बि कमायां न। त अॼु माउ जी रीति ॿार खे पालना ॾिए थी, पूरो समय ॾिए थी, पंहिंजा ई शौक़ु नथा ख़तमु थियनि। अॼुकल्ह त बुढ़ापे ताईं शौक़ु रखनि था। त ज़मानो त चेंज थी वियो, माउ पीउ जो व्यवहार चेंज थी वियो, लेकिन कहावत अञा ताईं आहे कि माउ पीउ त भॻवान जो रूप थींदो आहे। कहावत त उहा ई आहे, लेकिन पालना त ओड़ी नथी मिले न। अॼु बाबा असांखे चवनि था, अॼु जी दुनिया में असां के इहे कहावतियूं बि चऊं त बि ॾाढो सोचे सम्झी करे चऊं। किथे माउ हुनखे भड़काए करे ॿार खे त चईंदासीं न, तुंहिंजी मम्मी त माउ पीउ त माउ भॻवान जो रूप थींदो आहे, माउ पीउ जो चए उहो कर। माउ चए तुंहिंजी ॾाॾी ख़राबु थी, हुन सां न ॻाल्हाए, तुंहिंजो नानो सुठो थी, तुंहिंजी नानी सुठी थी, तुंहिंजा ॾाॾा ॾाढी ख़राबु थी। पोइ इहा शिक्षा सुठी आहे त माउ पीउ भॻवानु आहे न। या पीउ चए तुंहिंजो नाना नानी ख़राबु थी, तुंहिंजा ॾाॾा ॾाढी सुठा थी, तुंहिंजी मम्मी ॾाढी ख़राबु थी, ॾिस सॼो ॾींहुं फ़ोन ते थी ॻाल्हाए न, हीअं कंदी थी, हीअं कंदी थी। त असां हिन ज़माने में के छा चऊं? तंहिंखां सुठो त हर हिक खे चओ, भले देहदारी संत असांजा देहदारी संबंधी आहिनि, अॼु गुरु ई आहे न। गुरु ई कॾहिं कॾहिं असांखे अहिड़ी शिक्षा, अहिड़ी कलयुगी दुनिया आहे न, कॾहिं कुझु बि थी सघंदो आहे। अॼु माण्हू जे गुरु जे मथां विश्वास थो करे। छो जी छा आहे, अॼुकल्ह दुनिया में न विकार ॾाढा तेज़ी सां फैलनि था। ये छी विकारी दुनिया आहे न, कॾहिं बि कंहिंमें विकार प्रवेश करे थो वठे ऐं ग़लति कमु कराए थो छॾे। असां त सोचूं असांजो गुरु आहे, तव्हां त ॿारनि खे चओ न इहे असांजो गुरु आहे, ॾाढो सुठो आहे, इहे भॻवानु आहे। ऐं गुरु ई अगरि ॿारनि खे ग़लति कमु करण लाइ चए
त माण्हू त सोचदा न अरे ये त भॻवानु आहे, चलो ये जो चए थो ईअं करो सही आहे। इहो त अॼु अहिड़ो समय थी वियो आहे की माण्हुनि जी बुद्धि एॾी ख़राबु थी वई आहे कि माण्हू ग़लति खे बि सही सम्झी वठंदो। उहो निर्णय शक्ति ख़तमु थी वेंदी आहे, सम्झ ख़तमु थी वेंदी आहे। छो जी माण्हू चवंदा आहिनि माउ पीउ भॻवान जो रूप थींदो आहे, गुरु भॻवानु आहे, इहो भॻवानु आहे। लेकिन ग़लति ऐं सही त सम्झो, भॻवानु कॾहिं असांखे ग़लति कमु करण लाइ चईंदो छा? त हिन करे बाबा ऐं अॼुकल्ह गुरु बि ॾाढा निकिरी विया आहिनि। सभु पंहिंजी पंहिंजी गीतायूं कढी वेठा आहिनि, सभु पंहिंजा पंहिंजा अलाए छा छा। हाणे सोचो कोई इंसान साधारण पैदा थियो, साधारण रीति हुन शिक्षा वरितई, हुनखे जीवन जींदे जींदे वैराग्य अची वियो ऐं हुन संन्यास वठी वरितई। हुन खां पोइ हुन सभु वेद शास्त्र पढ़ियई, पोइ वञी उहो भॻवानु ठहियो। त भॻवानु ठहिण लाइ बि पढ़ाई पढ़णी पवंदी आहे, थींदो आहे न। ॾिसो साईं जेका बि गुरु संत सन्यासी आहिनि साधारण गृहस्थियुनि वठी त जन्म वरितो आहे न। त गृहस्थी वटि जन्म वरितई त पहिरों खां न पतो हुयो इहो भॻवानु पैदा थियो आहे मुंहिंजे घर में। पोइ हुनजा माउ पीउ त केॾा वॾा हूंदा, जे भॻवान खे पैदा कयो आहे हुनजा माउ पीउ त केॾा वॾा हूंदा। पोइ त भॻवानु नंढो थी वियो, जंहिंखे तव्हां गुरु था सम्झो उहो त नंढो थी वियो न, हुनखां वॾा त हुनजा माउ पीउ हूंदा। ऐं सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे, पहिरियों त साधारण जनम वरितई, हुनखां पोइ तप कई, हुनखां पोइ संन्यास कई, पोइ ग्रंथ शास्त्र पढ़ी करे पोइ भॻवान जो टाइटल मिलियुसि। मतिलबु भॻवान बि ग्रंथ शास्त्र पढ़ी करे ठहींदो त भॻवान के कम जो। भॻवान खे कुझु पढ़ण जी दरकार आहे छा? ये ग्रंथ शास्त्र पढ़ण खां पोइ कोई भॻवानु ठहींदो? मतिलबु असांखे परमात्मा हिन सृष्टि ते अची करे जगाए थो कि तव्हां करो छा था। मां रहंदो आहे मथे, मूं में त सॼे सृष्टि जो ज्ञान आहे, मूंखे सभु पतो आहे। मूंखे थोरी ग्रंथ शास्त्र पढ़णा आहिनि, मूंखे थोरी गंगा सनानु करे करे पावन ठहिणो आहे, मूंखे थोरी कंहिंखे यादि करिणो पवंदो। अच्छा सम्झो तव्हांजा गुरु संत सन्यासी बि त तप कंदा आहिनि, साधना कंदा आहिनि, ग्रंथ शास्त्र पढ़ंदा आहिनि न, त उहो कंहिंखे यादि कंदा आहिनि? मतिलबु उन्हनि खां वॾो बि कोई आहे? मतिलबु कि उहो भॻवानु न आहिनि। त कोई बि तव्हांखे ईअं चए फलानो भॻवानु आहे, ईअं आहे, कोई सुठो कमु करे थो छॾे त माण्हू हुनखे भॻवान जो टाइटल थो ॾिए। ये जॾहिं जॾहिं तव्हांखे देहदारी गुरु संत सन्यासी या के माण्हू खे भॻवानु चईंदा आहियो न, इहे हुन समय तव्हां पाप कंदा आहियो। हुन समय असां पाप कंदा आहियूं। छो जी अगरि तव्हां नॉर्मल सी ॻाल्हि सोचो, अगरि तव्हां कंहिंखे चओ अरे इहे त असांजे घर खे ठाहे वेठो आहे, असांजो एॾो कमु कई, इहे त असांजे लाइ प्राइम मिनिस्टर आहे, इहो मुंहिंजे लाइ प्राइम मिनिस्टर आहे देश जो, मुंहिंजे जीवन में इहो प्राइम मिनिस्टर आहे। ऐं अगरि उहो पंहिंजे नाम जे अॻियां प्राइम मिनिस्टर लिखवाए छॾे ऐं तव्हां हुनजो फ़ोटो रखियो कि इहो प्राइम मिनिस्टर आहे, त तव्हांजे मथां केस थींदो न थींदो? हुन गुरूअ जे मथां बि केस थी वेंदो। ये कहिड़ो आयो जो ख़ुदि जे मथां रखे थो कि मैं प्राइम मिनिस्टर ऑफ द वर्ल्ड आहियां, श्री श्री 108 जगत गुरु, मतिलबु जगत जो गुरु। उन जे बदिले कोई लिखे मां जगत जो प्राइम मिनिस्टर आहियां, त केस न थींदो हुन जे मथां? प्रेसिडेंट आहियां जगत जो, पूरा देश हुन ते केस करे छॾनि कि असांजे देश जो प्राइम मिनिस्टर इहो आहे, हिन कीअं पंहिंजे नाम जे अॻियां प्राइम मिनिस्टर ऑफ द वर्ल्ड लिखाए वेठो आहे। जीअं जगत गुरु मतिलबु पूरे जगत जो गुरु, उन जे मथां केस नथा करनि माण्हू। हर धर्म वारे खे केस करिणो खपे हिन गुरु संत सन्यासियुनि जे मथां कि पूरे जगत में त असांजो धर्म बि आहे, असांजा थोरी तव्हां वॾा आहियो। लेकिन माण्हू ड्रिजदा आहिनि, काथे असांखे श्राप न ॾेई छॾे। चलो तव्हां केस न करो, लेकिन सम्झो त सही कि देहधारी गुरु संत सन्यासी आहिनि जो भॻवान खां शक्ति वठी तव्हांखे ॾींदा आहिनि, लेकिन इहे भॻवान न आहिनि। अॼु खां कॾहिं बि कंहिं बि देहधारी खे असांखे भॻवानु न चइणो।
हर हिक में हा मिलायो न त असांजे पापनि जो बोझ ॾाढो वॾो थी वेंदो। ये सभिनि खां वॾो पाप हिन समय पूरी दुनिया करे थी, जंहिंजे कारण माण्हू पापात्मा थी वियो आहे। अॼु दुनिया में पाप छो थो वधे? अॼु दुनिया में एॾो दुख छो आहे? हुन जो मूल कारण इहा ग़लती आहे कि असां भॻवान खे, हर हिक खे भॻवानु सम्झी वेठा आहियूं। हर हिक में भॻवानु, कण कण में भॻवानु। त असां रोज़ केॾा पाप था करूं। असां अगरि चऊं था कण कण में भॻवानु आहे, त कण कण में माण्हुनि खे जो दुख मिले थो, हर मनुष्य में भॻवानु आहे त हर माण्हू सां जो कि माण्हू खे दुख मिले थो, मतिलबु उहो भॻवानु थो ॾे, मतिलबु उहो सभु भॻवानु थो करे। अॼु बारिश आई, बाढ़ आई, उहो भॻवानु कई। हे भॻवान, तूं छा थो करे? हेॾी बारिश छो थो बरसाए? मतिलबु बाढ़ में जो माण्हू मरिया, उहो कंहिं मारे? भॻवानु मारे। त तव्हां कूड़ ॻाल्हायो न, त तव्हां ते पाप न चढ़े। अॼु अगरि कोई चए ये प्राइम मिनिस्टर छा थो करे, प्राइम मिनिस्टर जे कारण असां बर्बाद थी वियासीं, असां ईअं थी वियासीं, माण्हू चईंदा आहिनि। लेकिन अगरि ईअं चए हाणे प्राइम मिनिस्टर थोरी कुझु करे थो, बारिश आदि प्राइम मिनिस्टर थोरी बरसाए थो, बाढ़ आई हिन में प्राइम मिनिस्टर छा कई? ये त ग़लति ॻाल्हि आहे न। बाढ़ आई, प्रकृति खे तव्हां नुक़सान था पहुचायो। हिन में हिकु प्राइम मिनिस्टर थोरी प्रकृति खे ख़राब थो करे जो उहो बाढ़ कराईंदो। त असां हेॾे वॾे भॻवान खे चऊं था तूं मथे वेही करे बारिश छो थो बरसाए? भॻवानु बारिश बरसाए थो। ये आंधी तूफ़ान भॻवानु कई। अॼु माण्हू तीर्थनि ते वञे थो, हुते एक्सीडेंट थी थो वञे, माण्हू खाई में किरी थो वञे, शरीर छॾे थो छॾे, त चईंदा जेकी भॻवान जी मर्ज़ी, भोलेनाथ उनखे पंहिंजी पाण वटि सॾु करे छॾियईं। भोलेनाथ एॾो ख़राब त न आहे कि कंहिंखे अहिड़ी मौत ॾींदो न। त केॾा माण्हू पाप था करनि ॿुधायो। त हिन करे ये दुनिया पापात्मा थी वई। असां देहदारी गुरु संत सन्यासिन खे भॻवानु चईंदे चईंदे इहे असांजे मथां पाप ते पाप चढ़ंदो थो वञे। हिन करे भॻवानु असांखे हिन सृष्टि ते अची करे सावधान थो करे कि हाणे खां इहे पाप न करो। हाणे खां कॾहिं न चइजो कि भॻवानु सर्वव्यापी आहे, कृष्ण भॻवानु आहे, हीअं न चइजो। छो जी कृष्ण हिकु देहधारी आहे ऐं गीता जो ज्ञान कृष्ण न ॿुधायो अथई। गीता में लिखियलु आहे मां प्रकृति जो आधार वठी ईंदो आहियां, मां सृष्टि नयो ज्ञान ॾींदो आहे जंहिंसां देवी देवता धर्म जी स्थापना थींदी आहे। गीता ज्ञान सां देवता धर्म जी स्थापना थींदी आहे न। त भॻवानु इहे असांखे इन गीता में बि कई अहिड़ा महावाक्य आहिनि जंहिंसां असां सम्झी सघंदा आहियूं कि गीता ज्ञान असांखे परमात्मा ॾिनो अथई, कृष्ण न ॾिनो अथई। न के पुस्तक ॿिए लिखी आहे, माण्हू ॿिए लिखी आहे उहा पुस्तक, लेकिन असां चऊं कि न हिन माण्हू लिखी अथई। हुन पुस्तक में अगरि ॿिए जो नाम लिखी छॾूं, लिखी ॿिए आहे लेकिन असां ॿिए जो नाम लिखी छॾूं त असां ते पाप चढ़ंदो न। ग़लति चईंदासीं न, केस कंदो न, उहो चईंदो न मां थोरी लिखी आहे। मतिलबु उहो चईंदा न कि हिननि न लिखी आहे, मां लिखी आहे। ईअं कीअं था नाम लिखी छॾियो, उहो केस करे छॾंदा हुनखे। ईअं ई गीता ज्ञान लिखियो आहे, गीता ॿुधाई आहे भॻवान वाचे लिखियलु आहे न गीता में। त भॻवानु कहिड़ा? जंहिंजो शरीर न आहे। त जंहिंजो शरीर न आहे मतिलबु परमपिता परमात्मा भॻवानु आहे। त मतिलबु गीता ज्ञान खे ॾिनो आहे? परमात्मा ॾिनो। त इहे परमात्मा चए थो कि इहे ॿ ॻाल्हियूं सदा यादि रखो कि हिकु त मां मथे रहंदो आहियां ऐं मां हेठि अची करे ॿिए कंहिंजे शरीर में
मनुष्य तन में अवतरित थी करे ताकि सचो गीता ज्ञान ॾींदो आहे। ऐं उहो जे मनुष्य तन में ईंदो आहे न, उहो इंसान हूंदो आहे जंहिंजी गृहस्थी हूंदी आहे। भगवान कॾहिं बि के सन्यासी जे शरीर में न ईंदो आहे। भगवान गृहस्थी जे शरीर में ईंदो आहे, उन आत्मा जे शरीर में ईंदो आहे जे ॾाढा जन्म हिते वरिता अथई हिन सृष्टि ते। छो जे परमात्मा खे गृहस्थ धर्म खे सुधारणो आहे। सन्यासिन खे सुधारे छा कंदा? भगवान गृहस्थनि खे अची करे गीता ज्ञान ॿुधाईंदो आहे, जंहिंसां सभिनि जी घर गृहस्थी में सुख शांति हुजे। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान सदा केयरफुल रही माया जी रॉयल रूप जी छाया सां सेफ रहण वारा माया प्रूफ। बाबा चवनि था वर्तमान समय हिन सृष्टि ते जो समय हले थो न, इहो अहिड़ो समय थो हले जॾहिं माण्हुनि खे आहे न महसूसु करण जी शक्ति ख़तमु थी वई आहे कि इहे सही आहे इहे ग़लति आहे। माण्हू राइट खे राइट न सम्झी करे रॉन्ग खे राइट थो सम्झे, है न। ग़लति ॻाल्हि खे सही सम्झी हले थो। जीअं कोई जादू मंत्र करे छॾंदा आहिनि त उहो परवश थी वेंदो न, ॿिए जे वश में थी वेंदो। त अॼुकल्ह माण्हू ग़लति माण्हुनि जे वश में जल्दी था अची वञनि। कोई बि उन्हनि खे ग़लति ॻाल्हि ॿुधाईंदो न, उहो जल्दी करे वठंदा, ऐं सही राह ॾेखारींदा त उहो मञंदा ई न आहिनि, चईंदा आहिनि इहे पागल आहे। ऐं ग़लति वारे माण्हुनि खे सच सम्झी करे हलंदा आहिनि त पोइ नुक़सानु थी वेंदो आहे। त इन करे बाबा चवनि था कि हिन दुनिया में ॾाढो ध्यान सां रहो। कई माण्हू तव्हांखे गुमराह करे ग़लति रास्ते ते भटकाईंदा, ईअं करो ईअं करो ईअं करो। अॼुकल्ह ॾाढो आहे न, ईअं पूजा करायो, ईअं अंगूठी पायो, वास्तु शास्त्र, ईअं मूर्ति रखो, ईअं करो। कॾहिं बि इन्हनि ॻाल्हियुनि में न फसणो खपे। छो जो छा थींदो आहे, हाणे हुननि त हिकु विधि थींदी आहे। असां अगरि पूरी रीति उन ॻाल्हि खे नथा सम्झूं, पूरी विधि पालन नथा करूं न, त कॾहिं कॾहिं ग़लति शक्ति बि असांजे घर में अची वेंदी आहे, है न। भॻवानु थोरी चए थो मां हिन दिशा में विहारो, मूंखे हिन दिशा में विहारो। उहो त चए थो मां त मथे रहंदो आहियां, मूंखे त मथे यादि करो, है न। त इहे त असां ठातो आहे, इहे त माण्हुनि ठातो आहे। हिन दिशा में मंदरु रखो, इहे नारियल रखो, इहे धाॻो रखो, इहे मूर्ति रखो। इहे सभु वहम वारी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। अगरि थोरो बि मूर्ति या कुझु हेॾे होॾे थी वई त उनजे कारण कॾहिं कॾहिं ग़लति शक्ति बि असांजे घर में अची करे नुक़सानु करे ॾींदी आहे। त हिन करे अहिड़ी ॻाल्हियुनि में असां फसो ई छो। असांखे त भॻवानु गीता में चई तो मूंखे यादि करो। भॻवानु थोरी त चए मुंहिंजा पाठ पूजा करो, आरतियूं करो, व्रत रखो। इन्हनि में जेतिरा फसंदा ओतिरो ये चूड़ियूं पायो, ये धागा पायो, ईअं पूजायूं करायो, पोइ थोरी विधि ठीकु न थी त गड़बड़ बि थी वेंदी। त अहिड़ी ॻाल्हियुनि में फसूं ई छो। इन करे सदा ख़ुदि खे परमात्मा जी छत्र छाया जे हेठां रखो कि मां परमात्मा जी छत्र छाया जे हेठां आहियां ऐं जीवन में सदा हलंदा हलो। हर कर्म कंदे उन सां गॾु रहो ताकि कुझु पाठ पूजा करण जी बि ज़रूरत न पए। उनखे मन ई मन उन सां ॻाल्हायो, उनखे यादि करे शक्ति वठंदा रहो बसि। स्लोगन आहे जो सहज योगी आहे, उनखे ॾिसी करे माण्हुनि जो बि योग लॻी वेंदो आहे। योग मतिलबु परमात्मा खे यादि करणु। त जॾहिं असां ॾाढो सहज रीति सां भॻवान खे यादि कंदा आहियूं न त असांखे ॾिसी ॿिया माण्हू बि भॻवान खे सहज रीति यादि करणु सिखी वेंदा। त मुश्किल न आहे, माण्हुनि मुश्किल ठाहे छॾियो आहे भॻवान खे यादि करणु। लेकिन भॻवानु असांजी आत्मा जो पीउ आहे। ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करो
ऐं हमेशह उनखे पाण सां गॾु रखो, तॾहिं माण्हू बि असांखे ॾिसी करे ईअं सिखंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।